जी नाज़रीन, खानपुर मां ख़बर शामिल कंदा हलूं। खानपुर प्रेस क्लब खानपुर पारां खानपुर समेत ज़िले शिकारपुर में बदअमनीअ के ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी वई। खानपुर प्रेस क्लब खानपुर के सदर मोहम्मद आसिम दायो, जनरल सेक्रेटरी यासीन अबड़ो, सिंध अवामी मूवमेंट के सदर मुमताज़ मंगी, जनरल सेक्रेटरी उस्ताद मोहम्मद कासिम पठान समेत शहरी इत्तेहाद के अगवाननि उस्ताद मोहम्मद सलीम आराई और टाउन कमेटी के चूंडियल काउंसलरनि अली मुराद सेठार, सेठ नाज़िम हुसैन आराई, गुलज़ार जतोई, मज़हर अली आगाणी की अगवानी में ईदगाह का एहतिजाजी रैली कढी वई, जैमें प्रेस क्लब के मेंबरन समेत सवें शहरन शिरकत कई। जेके अमुन खपे, खानापुर में जुआ जा अड्डा बंद करायो, खानापुर में मनशियात जा अड्डा बंद करायो जी नारेबाजी कंदा रहा। रैली में शरीक अगवाननि मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त खानपुर तोड़ी आस पास में हर ॾींहुं मोटरसाइकिल फुर चोरीअ जूं वारदातूं थी रहियूं आहिनि। खानपुर पुलिस समेत शिकारपुर पुलिस की रिथ किथे भी नज़र न पई अचे। गुज़िरियल 3 महीननि खां फुर थियल हिक भी मोटरसाइकिल तोड़ी रोक रक़मूं पुलिस वापस न कराए सघी आहे। शहर में जुआ मनशियात खुलेआम पुलिस की सरपरस्तीअ में हली रहिया आहिनि, जंहिं सबब शहर के विच में रोज़ ॾोही वारदातूं थी रहियूं आहिनि। पुलिस कख भनी बीणो न पई करे। उन्हनि IG सिंध DIG लाड़काणो तक के चूंडियल नुमाइंदनि MPA सूबाई वज़ीर तवानाई इम्तियाज़ अहमद शेख, MNA मीर आबिद खान भयो, जन खां मुतालबो कयो त खानपुर तोड़ी आस पास ऐं शिकारपुर ज़िले में अमन अमान बहाल कराए समाजी बुराइयूं ख़त्म करायूं वञनि। ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधायो वेंदो। ॿिए तरफ़ हलंदड़ रैली दौरान SHO खानपुर आशिक अली अबड़ो पहुतो, जंहिं एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे 10 ॾींहंनि जी मोहलत घुरी त फुर थियल मोटरसाइकिलूं वापसि कराए ॾिनियूं वेंदियूं, जुआ ऐं मनशियात जे अॾनि खे बंदि करायो वेंदो ऐं ॾोहारनि के ख़िलाफ़ भरपूर कार्रवाई कई वेंदी। खानपुर प्रेस क्लब के सदर मोहम्मद आसिम दायो ऐं उहदेदारनि ऐं शहरनि सलाह मशवरे बैद एहतिजाज ख़त्म करे SHO खानपुर के 10 ॾींहंनि जी मोहलत ॾिनी। ॿी सूरत में हिकु भेरो ॿीहर भरपूर एहतिजाज करण जो चिता ॾिनो आहे। रिपोर्ट बहादुर अली बोड़ो, खानपुर।